ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कंदा हलूं त सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजलीअ जो वॾो ब्रेकडाउन थियो आहे। गुड्डू पावर हाउस जे यूनिट नंबर 8 में फनी ख़राबी सबब समूरा यूनिट ट्रिप थी विया आहिनि। इन हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया गुड्डू पावर हाउस मां बिजलीअ जी पैदावार ॿुड़ी थी वई आहे, जॾहिं त 832 मेगावाट बिजली सिस्टम मां निकिरी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजलीअ जो वॾो ब्रेकडाउन थियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया गुड्डू पावर हाउस जे यूनिट नंबर 8 में फनी ख़राबी सबब समूरा यूनिट ट्रिप थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गुड्डू पावर हाउस मां बिजलीअ जी पैदावार ॿुड़ी थी वई आहे, जॾहिं त 832 मेगावाट बिजली सिस्टम मां निकिरी वई आहे। अहम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजली जो वॾो ब्रेकडाउन थियो आहे। गुड्डू पावर हाउस जे यूनिट नंबर 8 में फनी ख़राबी सबब समूरा यूनिट ट्रिप थी विया आहिनि। गुड्डू पावर हाउस मां बिजली जी पैदावार ॿुड़ी थी वई आहे। अवां खे ॿुधायूं त 832 मेगावाट बिजली सिस्टम मां निकिरी वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर जे हवाले सां सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान में बिजली जो वॾो ब्रेकडाउन थियो आहे। गुड्डू पावर हाउस जे यूनिट नंबर 8 में फनी ख़राबी सबब समूरा यूनिट ट्रिप थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गुड्डू मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बालाच दस्ती खां। बालाच दस्ती, अपडेट कजो, वॾो ब्रेकडाउन थियो आहे बिजली जो, छा तफ़सील आहिनि? गुड्डू पावर जी यूनिट नंबर 8 में फनी ख़राबी यूनिट ट्रिप थियण जे करे गुड्डू पावर सां जेके 5 यूनिट ॿिया जेके फंक्शनल हुआ, जेके बिजली पैदा कनि पिया, उहे मुकमिल तौर ट्रिप थी विया। गुड्डू पावर हाउस जेका पैदावार उहो 0 आहे, जॾहिं सुबुह गुड्डू पावर हाउस में जेको आहे 832 मेगावाट बिजली मशीनूं पैदा कनि पिया, जेके हिन वक़्तु बंदि आहिनि। ऐं यूनिट ट्रिप थियण सबबि मुल्क जे केतिरनि शहरनि खे गुड्डू पावर हाउस मां बिजली जेका फ़राहमी मुअतल थियल आहे। इन हवाले सां गुड्डू पावर जो चवणु आहे त थधि थो जेको आहे त हाई ट्रांसमिशन लाइन में फनी ख़राबी थो गुड्डू पावर 8 नंबर जो ट्रिप करे वियो आहे, जंहिंजी मरम्मत लाइ जेको आहे लॻा पिया आहियूं ऐं कुझु कलाकनि अंदरि बिजली खे बहाल कयो वेंदो। कुझु कलाक अंदरि बिजली बहाल थी वेंदी। वॾी महिरबानी बालाच अपडेट करण लाइ।